पर अचूं एक्टिंग ॾांहुं छा जेको दौर पियो हले न त जेकॾहिं असां बेरहम थी करे कंहिं बि फील्ड ते तव्हांखे लॻे सहाफ़ियुनि ते बि ॻाल्हाए सघो था इन करे पहिरियों उन्हनि खे छूट अथनि ड्रामो असां जॾहिं अॼु बि ॾिसूं था PTV जा उहे ड्रामा असांखे यादि आहिनि छोटी सी दुनिया खां वठी खोड़ नाटक रंग ॿिया अॼु हालांकि उन ज़माने जा ड्रामा अॼु उहे ड्रामा जेका हिकिड़ी शिकायत आहे ख़ासि तौर ते सिंधी ड्रामे जी पाण ॻाल्हि था कयूं जॾहिं दुनिया हिते वञी पहुती आहे मिलियन्स बिलियन्स जी ॻाल्हि वञी पहुती आहे असांजो ड्रामो अॼु बि तरक़ी न पियो करे उनजा कारण छा आहिनि असांजो ड्रामो तरक़ी त परे जी ॻाल्हि आहे मां त एतिरो चवंदुसि खुलम खुल आहे मां उहो माण्हू आहे बिल्कुलु तॾहिं तव्हांखे फिल्टास ठाहे ॾिनो हाणे उहो असांजो ड्रामो मुंहुं भर ऊंधो पियो आहे वाह वाह हाणे उहो कॾहिं जेरो थी उथंदो मुंहिंजी नज़र में मरी चुको आहे जेके बि चैनल सिंधी आहिनि हलनि ऐलान थो चवां बल्कि मां हल्फिया थो चवां जेकर मूंखे मस्जिद में वठी वेंदो इमाम बारगाह में वठी वेंदो मां उते बि कसम खणण जे लाइ तयारु आहियां असलम ताक़ीद कंदो मुंहुं भर पियो आहे कंहिं पुॼायो आहे इनखे पुॼाइण वारा असांजा मालिक आहिनि असांजी इंतिज़ामिया आहे अहिड़ा माण्हू अचनि था जिन खे अल्फ़ाबे जी ख़बर कोन्हे अल्फ़ाबेट जी ख़बर कोन्हे डायरेक्शन जी डेफिनेशन जी का ख़बर कोन्हे नोटिशन जी का ख़बर कोन्हे सीन किथों ओपन कबो आहे किथे उनजो वाइंड अप कबो आहे कैमरा खोलण जी उन्हनि खे का ख़बर कोन्हे उहे माण्हू सिर्फ़ु रिकॉर्डिंग ॾिसी अची ऐं चवंदासीं असां ड्रामो 100 किश्तुनि जो कंदासीं कंहिं दौर में PTV ते सिर्फ़ु 12 किश्तुनि जो थींदो सो बि उन में असांजो हफ़्तो हफ़्तो रिहर्सलूं थींदियूं उन खां पोइ वरी अंदरि स्टूडियोज़ में वेंदा हुआसीं चॉक सां मार्क थींदा त हीउ डायलॉग हेसि ताईं ईंदो ट्रैक जे हवाले सां प्रॉपर कमु थींदो जितां असां ट्रेंड थी आयासीं हिननि कॾहिं कुझु न ॾिठो उहे माण्हू आया इंतिज़ामिया उन्हनि खे ड्रामो ॾिनो महज़ पैसा बचाइण खातिर हाणे जेको माण्हू 20-30 साल कमु करे थो उनखे तल्ख़ तजुर्बो आहे सुठनि डायरेक्टरनि वटो थी आयो आहे उहो ॿाहिरि वेठो आहे उन ई जॻह ते हिकिड़ो उहो अचे थो जेको गॾु गाॾो थो हलाए मच्छी थो खपाए या सब्ज़ी थो खपाए या किथे ॿकरी खपाए आयो या रिढ खपाए आयो या गऊं खपाए अहिड़ा बि एक्टर ॾिठा त भाउ तूं छा चए साईं मां मेंह खपाए आयो हुनखे फलाणे डायरेक्टर खे एतिरा पैसा एक्टर त नथा चई सघूं उहे एक्टर बाक़ाइदे बटण खोले पोइ ते कॉलर खे करे असांजे साम्हूं चवनि था मुंहिंजो ड्रामो हले ई थो ॾिस तूं ॿाहिरि वेठो आहीं उहो लॻंदो बि आहे त ड्रामो पियो थिए उहो ड्रामो थिए पियो हिकिड़ो चैनल न पर मां सभिनी चैनलनि खे चवां थो एसि ताईं जो मां PTV खे बि ज़िमेदार थो चवां PTV खे बि माना इहो नथो चवां त उहा बरियल ज़िमे आहे उहा बि ज़िमेदार आहे हाणे तव्हां PTV ते वञो तव्हांखे कर्फ्यू नज़र ईंदो माण्हू नज़र न ईंदो जिते ईअं पीह लॻी पई हूंदी असांखे कैंटीन में वेहण जी जॻह न हूंदी त चांहि पी सघूं या मानी खाई सघूं छो इहो थियो आहे इहो सबबु इहो ई थियो आहे त उते नाअहल माण्हू अहिड़ा अची विया आहिनि असांजे चैनलनि ते बि अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जेके बग़ैर कंहिं सोच सम्झ जे बाबा तोखे केतिरो कमु किथां सिखी आयो आहे हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके प्राइवेट टेलीफिल्मूं ठाहे बसि अची विया 100 किश्तियुनि जे हवाले सां हाणे उहो जंहिं महिल पोस्टर ठहे थो उन में 14 माण्हुनि जूं मुंडियूं लॻल आहिनि तव्हां चवंदो त हीअ टेलीविज़न ते छा थी वियो आहे सही त मां त क्लियर चवंदुसि त ड्रामो वञी मुंहुं भर किरियो आहे हा बजट इज वेरी सवाल करे सघो था मुंहिंजे ज़हन में इहो पियो आयो त माना ॾिसो न असां हर फील्ड में तक़रीबन बजाय जो तरक़ी कयूं ज़वाल आहे म्यूज़िक में बि ज़वाल आहे हाणे कंहिं ज़माने में असां इंडिया जो धुनूं चोरी कंदा हुआ असांजा म्यूज़िशियन या जेके हाणे सराइकी धुनूं ॾिसो मिलियंस में उन्हनि जा व्यूज़ आहिनि उहो सिंधी गानो शायदि ई के आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हुजनि जंहिंजा मिलियंस व्यूज़ इहो हालांकि सिंध उहो ख़ितो जंहिंजे बादशाह सूरत सिर पे ॾिनो माना उन ज़माने खां असांजी म्यूज़िक एॾो रिच बिल्कुलु उहो उन खां पोइ जॾहिं मोहन जे दड़े जी खोटराई थी थिए त फूक वारा साज़ मिलनि था डांसिंग गर्ल मिले थी संबारा में मतिलबु रक्स म्यूज़िक खां सवाइ त थी कोन उन ख़िते में जेकॾहिं म्यूज़िक जो बि ज़वाल हुजे ड्रामे जो बि ज़वाल हुजे त इहो असां सभिनीनि खे सोचण जो ॾिसो न जॾहिं शुरू में तव्हां असां हुयासीं असां PTV तो ट्रेंड थी आयासीं पर मां त सिनेमा मां माना फिल्मुनि मां आयुसि ईस्टर्न मॉडर्न इंटरनेशनल स्टूडियोज़ में एज़ अ कैमरामैन एज़ अ एडिटर एज़ अ डायरेक्टर वरी लिखणु आगा सलीम कमर शहबाज़ साईं अमर जलील कीअं लिखिबो आहे स्क्रीन प्ले कीअं थींदो आहे मुकालमो कीअं लिखिबो आहे बाक़ी हे जेके टेक्निकल कमु आहे इहे सिखियमि
त मां इन्हीअ करे ॻाल्हायां थो त मूंखे तल्ख़ तजुर्बो आहे